अल्लाहुम्मा सल्ली अला, सब दोस्त दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम व सल्ली अलैहि। अज 21 दिसंबर 2025 तवां असां हाफिज मीर मोहम्मद खोसे साहब जी दावत ते इते गड थिया हूं, पर हाफिज साहब वॾी मेहनत कई आ तवां असां के हिते गड करण जे लाइ। इश्तिहार छपराई, हिक हिक गोठ में दावत खणी वयो, पर तवां असांजो जेको जलसे में गड थियणा उन में ॼणो मज़ो नथो अचे। ॿारनि जी चहल पहल, ॿारनि जो खेॾण, तव्हां जी पाण में कचहरी, इहा ॼणो क़ुरान पाक जी महफिल जे लायक नाहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो आ त जिते क़ुरान मजीद पढ़ियो वञे उते अदब सां वेहो, एहतराम सां वेहो। इहे गोड़, इहे ॿारनि जो खेॾण कुॾण, इहो त मेलनि में थींदो आहे। हिते त अल्लाह जे क़ुरान जी महफिल आहे, इन में कम अज कम माण्हू अदब सां वेहे। हाफिज मोहम्मद इदरीस साहब तव्हांखे चयो त सुरी अचो, वेझा थी वियो, तव्हां सोढ़ा थी वेंदो त ॿार ऑटोमेटिक पोइते हलिया वेंदा, पोइ ॿारनि जी मर्ज़ी आहे पोइते खेॾनि या घुमनि। लेकिन तव्हां असांजे इन महफिल जे विच में इहो जेको ॿारनि जो खेॾण आहे न, इहो ॼणो इन महफिल जे मुनासिबत ते नाहे। हिक त हेॾे मेहनत जे बावजूद मां ॾिसां थो त हिन ॻोठ जा माण्हू थोरा आहिनि। सब दोस्त के परे खां आया आहिनि, के ॿाहिरों, के चाकर सुल्तान खां, के बदलाबाद खां, के काथों के काथों। इहा अल्लाह जी मर्ज़ी आहे, जंहिंखे बि आणे। मिठड़े मोहम्मद अरबी कलमे जो ऐलान कयो, दर दर सां गॾु अल्लाह उन्हनि खे नचायो, उहे न आया। कंहिंखे हबशे मां घुरायई, कंहिंखे फारस मां घुरायई, कंहिंखे कहिड़े मुल्क, कंहिंखे यमन मां घुरायई। आणे करे मिठड़े मोहम्मद करीम जो उहो कलमो उन्हनि खे नसीब कयई, जेके दर दर सां गॾु हुया। अल्लाह सही उन्हनि खे कलमो आख़िर ताईं नसीब न कयो, ईअं जहान छॾे हलिया विया। तंहिंजे करे ही अल्लाह जी मर्ज़ी आहे, जंहिंखे आणे पंहिंजो क़ुरान जो दीदार कराए। के त वीचारा न ईंदा आहिनि, चइबा इहे वाइद असां रोज़ ॿुधूं था पिया। जेको ईंदो फ़ाइदो उनखे थींदो, जेको न ईंदो उहो हिन लीके खां ॿाहिरि आहे, पोइ केतिरो फ़ाइदो थिएसि। छो त तव्हां ऐं असां उन मोहम्मद अरबी जा उम्मती आहियूं, जंहिं दुनिया खे गॾु करे क़ुरान ॿुधायो आहे। चओ न सुभान अल्लाह। थका वेठा आहियो छा? लॻे तो थकजी पिया हो। जे थकजी पिया हो त हथ कढूं। छो त अल्लाह सही तव्हां असांखे नबी अहिड़ो अता कयो आहे, जंहिं नबी जे उम्मती हुजण जे लाइ नबीअनि रीसूं कयूं। चओ सुभान अल्लाह। पर तव्हां असांखे इहा शइ मुफ़्त मिली आहे, तॾहिं कदुरु कोन्हे।
मुफ्त में था असा कलमो पढ़ियो से न जाया थे मुसलमान जे घर में पर अल्लाह सही फरमायो मुझा मिठड़ा मोहम्मद अरबी तो मां उम्मत एड़ी दींदुम जिए तू सभरी नबियन जो सरदार आ तुझी उम्मत भी सजी उम्मतुन जी सरदार होंदी अल्लाह सही हर एक नबी के मेराज करायो आ 1,24,000 नबी उन सभनी के रब मेराज करायो पर फरमाए तो कहीं के जमीन ते मेराज कहीं के पानी जे अंदर कहीं के मच्छी जे पेट में कहीं के कर्ट जे हेठों कहीं के बाह जे आड़ाह में अल्लाह फरमायो मुझा दिलबर मोहम्मद जने सोने मुस्तफा जो नंबर आयो मेराज जो अल्लाह फरमायो वन जिब्रील अज मुझे सोने मुस्तफा जे मेराज जो नंबर आ बोराक भी काहे वन बोराक के वठी वन काहे वनी दरते बिहार मुझे मिठड़े मोहम्मद अरबी के निंद्र मुंह जागा साईं कीअं जागाया केड़े हिसाब सां जागाया कीअं जागाया अल्लाह साईं नूरन जे सरदार जिब्राइल खे अदब तो सेखारे मिठड़े मोहम्मद अरबी जे जागाइण जो ते मुझा ओ जिब्राइल तू बेशक नूरन जो सरदार आ पर मुझो दिलबर मोहम्मद अरबी नबियन जो भी सरदार नबियन जो पगदार थई जागाए जाए सड न कजाए दरवाजो न खड़काए जाए डाढ़िया सड न कजाए वनी करे मुझे दिलबर मोहम्मद अरबी जे कदमन के बोसो दिल तुझो कमा मापा जे सोने के जागाए उठदो जिब्राइल आयो नूरन जो सरदार नूरन जो सरदार नूर जो ठयला वो तो मुझे तुझे दिलबर मोहम्मद अरबी जे कदमन के बोसो तो दे सोनो जागी पियो सोनो अरबी मोहम्मद उठी वेठा जिब्राइल अण मुदाए तो आयो आ छो आयो आ छाजे लाए आयो आ रोज ईंदो आ त को कुरान खणी ईंदो आ रोज ईंदो आ का आयत खणी ईंदो आ का सूरत खणी ईंदो आ अज कीअं आयो आ जैसे अज कुरान न खणी आयो आहियां सूरत न खणी आयो आहियां को सिपारो न खणी आयो आहियां ओ मुंहिंजा दिलबर मोहम्मद अज रब चयो आ जितो मां रोज कुरान खणी ईंदो आहियां अज तव्हां जी मंज़िल रब उते रखी आ हलबो किया जैसे बार बोराक बीठो मुख्तसर तो बुधाया जो उलमाए किराम घना वेठा है हलबो किया केड़े हिसाब सां हलबो जैसे बार बोराक बीठो आ तैयारी कयो बोराक ते तवा सवार थींदो सोनो मुस्तफा उठो वजू करे बोराक ते सवार थियो जिब्राइल तू किया हलने जैसे मां के अज तवा सा गड वेहण जी मजाल केड़ी आ मां नूरन जो सरदार जरूर आया पर बशरन जे सरदार जे कदमन खो अज मां झलियो हलंदुस जिते तो मोहम्मद अरबी जा कदम रखियल हुंदा मां नूरन जो सरदार उन जाए के हिय पकड़ियो ता सा गड उडरंदो हलंदुस हलन था हिकड़ी जाए ते बोराक बीठो बी जाए ते बीठो वरी टी जाए ते बीठो टी जाए ते वडो दरवाजो लगो पियो आ वडो गेट लगो पियो आ साईं हिते ही बैतुल मुक़द्दस जंहिंजे मथां हाणे इसराइलिन जो मुसलमाननि जो झेड़ो हले थो पियो असांजो पहिरियों काबो
ही बैतुल मुक़द्दस आ जिब्राइल ते छा करणो आ जैसे मुंहिंजा दिल पर मोहम्मद अरबी अज सभनी नबियन के अल्लाह साईं इन बैतुल मुक़द्दस में मौजूद कयो आ अज सारे जा सारा आदम अलैहिस्सलातु व सलाम खां वठी करे ईसा रूहुल्लाह ताईं इते मौजूद हिन अज तवां इते ईंदो तवां ही सब सिफियूं बदियूं बीठा हूंदा अज मोहम्मद अरबी तो सभनी जी इमामत कराए सभनी नबियन के पेशमामत कराए बरकातू नमाज पढ़ाई तवां असांजो नबी नबियन जो भी इमाम मुझे सोने मुस्तफा ॾिठो त अंदर रोशनियां चिमकट लगा पिया है रोशनी मुख्तलिफ बल्फ जी हिते ये मुख्तलिफ बल्फ है ना के रंगीन के किया ॾिठई त अंदर रोशनियां जिब्राइल छाजी रोशनियां जैसे सब नबी गद थिया आहिनि सभनी नबियन जे चेहरन जी रोशनी आ छो त अल्लाह तबारक व तआला जेके भी नबी ठाया जेके भी नबी दुनिया में पैदा किया सब सोहना पैदा किया जॾहिं जो मुंहिंजो दिल पर मोहम्मद अरबी अंदर कदम रखियो त सभनी जी रोशनी घटिजी वई मुझे सोने मुस्तफा जे चेहरे अनवर जी रोशनी सब हैरान थी विया परेशान थी विया त केर आयो आ कंहिंजे चेहरे जी रोशनी आ फरमाई है आखिरी पैगंबर आमिना जो लाल मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमा है अज वो जवान आयो आ जे जे करे रब ही सजी कायनात पैदा कया अज उन जवान कदम रखियो आहे सोने मुस्तफा जे चेहरे जी रोशनी जो तो तवां असांजो मिठड़ो मोहम्मद अरबी सोनो चओ न सुभान अल्लाह एडो सोनो एडो हसीन एडो जमील दुनिया यूसुफ अलैहिस्सलातु व सलाम के ॾिठो हवास बाख्ता थी विया ॾिठो जो यूसुफ नबी के हवास बाख्ता थी विया कुरान तो फरमाए वक़त्ताना ऐदियहुन्ना कुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम हथ कटजी वियन हथ कटजी विया खबर न पई जै जो मुझे सोने मुस्तफा के ॾिठो तो यूसुफ नबी वो भी ॾाढो सोनो हुयो पर जॾहिं मुझे सोने मुस्तफा ते जंहिंजी नज़र पई ईमान सां निहारियई इएं कंध कटराए छॾी पर कदम पोइते न कयई सोने मुस्तफा नमाज पढ़ाई बरकातु नमाज पढ़ायूं वरी सफर जारी कयूं पहिरें आसमान बे आसमान टे आसमान हलंदे हलंदे अल्लाह तबारक व तआला सिदरतुल मुंतहा बैतुल मामूर वरी सिदरतुल मुंतहा उते वञी करे पहुता सिदरतुल मुंतहा ते जिब्राइल बीजी वियो जिब्राइल चयो हाणे मुंहिंजो सफ़र इते ख़त्म मां अॻिते नथो हली सघां मुंहिंजो सफ़र इते पूरो थी वियो जिब्राइल चयो साईं अॼु अॻिते अल्लाह तबारक व तआला सवारी मोकिलींदो बि इन सवारी ते तव्हां सवार थी करे अर्श मुअल्ला ते रब जो दीदार कंदा चओ न सुभान अल्लाह मथे चढ़ी वियो सोनो मुस्तफा मथे चढ़ी वियो सोनो मुस्तफा अर्शे अजीम ते मुझे सोने मुस्तफा के जुत्ती मुबारक पातल हुई जुत्ती मुबारक लाइण जी कोशिश कयई सोने मुस्तफा के जुत्ती मुबारक पातल हुई
जुती मुबारक लाइण जी कोशिश कई। अल्लाह फरमायो सोना छा थो करे? चेसे तुंहिंजो अर्श पाक आ, जुती थो लाहियां, जुती खे थो लाहियां। जुती छो थो लाहे? जैसे मूसा नबी खां जो जुती लहराई हुई ते उहो मूसा कलीमुल्लाह है तो मुहम्मद रसूलुल्लाह। अज मां तुझे जुती मुबारक सां पंहिंजे अर्श के ज़ीनत थो बख्शराया। इन जे लाइ फरमाई हाय रे दुनिया के लिए छोड़ दी हमने दुनिया, हाय रे दुनिया के लिए छोड़ दी हमने दुनिया, क्या फकीरों के लिए दौलत उक़बा कम है, वो मदीने की जमीन जिसमें फरोकश है हजूर, उस रुतबे से कहीं अर्श मुअल्ला। मदीने जो एडो माना, जो मदीने जो एडो माना, रब जे अर्श ते जन्नत काने का, रब उहा जन्नत मदीने में मोकले चलिया। चओ न सुभान अल्लाह। यार थक जी पिया हो तो बुधायो तो दुआ घुरा। मां जी इंजन हाने थी गरम थे, वरी हाने तव्हां हाने तो थक जी पिया हो। फरमाए तो सोने मुस्तफा जुती मुबारक पाती, गोडा खोड़े वेठो जे नमाज में तहां सां वेहंदा आहिनि। सोनो मुस्तफा गोडा खोड़िया, गोडा खोड़े चई अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात। घणा कलमा ॻाल्हाई? टे कलमा, टे कलमा। घणा कलमा? तो तव्हां असां टे न चवंदा आहियूं, हिते असांखे रिवाज आहे न, असां ॻणींदासीं बि चवंदासीं यखे दो पक्का अढाई, है न? हुन टे कलमा मुझे सोने मुस्तफा ॻाल्हाया अर्श अज़ीम ते, जेके नमाज में तव्हां सां पढ़ंदा आहियूं अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात। टे कलमा सोने मुस्तफा ॻाल्हाया त अल्लाह फरमायो मां भी टे इनाम थो ॾेई छॾिया आहिनि। सोना टे कलमा रब रब चो तो तू टे कलमा ॻाल्हाया, आजिज़ी जा ॻाल्हाया थई। अज तो सोना मोहम्मद अरबी हद करे छड़ी थई। जमीन सत जमीनूं हेठ, काबतुल्लाह हेठ, बैतुल मुक़द्दस हेठ, सत आसमान हेठ, अर्शन ते घुरायो त मां पोइ भी आजिज़ थी करे आयो, पोइ भी आजिज़ी थो करे। टे कलमा ॻाल्हाया थई। अल्लाह फरमायो मां भी टे इनाम थो ॾियां। घणा? तो ॾाढा ॻाल्हायो, बस मां ख़त्म तो कयां। घणा घणा इनाम? टे इनाम। फरमाई अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु। पहिरों सब ॿुधायो अल्लाह पहिरों इनाम कहिड़ो ॾिनो? जैसे मिठड़ा मोहम्मद अरबी सलामती ॾेई छॾी मां। छा ॾिनो मां? सलामती ॾेई छॾी। इहो सलाम थियो। अस्सलाम तव्हां सां इहो सलाम छॾे ॾिनोसीं, ईअं न? हिक ॿिए सां मिलंदासीं त बा या अली मदद, अगला मिलंदा वर चवंदा पीर मौला अली मदद। जैसे हमें सलाम वा मुल्ला ही सलाम है ना, मैं हैदरी सलाम हमेशा। इहो सलाम अल्लाह ॾिनो काथे? अर्शन ते। ओ मुंहिंजा मिठड़ा मोहम्मद अरबी सलामती ॾेई छॾी मां। सलामती हर कंहिं अॼुकल्ह पंहिंजा सलाम ठाहे छॾिया। हिकिड़ी कौम हुई, कौम जो नालो नथो खणा, उन्हनि पंहिंजी बिरादरी जो कठ कयो। जे जिरगो थींदो आहे बिरादरी सजी गॾु थी पंहिंजे भोतार वटि जे बाबा जे अस्सलाम वालेकुम चऊं था त हैदरी था कावड़जनि, ये न फकीर टुकड़ा कावड़जनि था। जे या अली मदद चऊं था त मुला था कावड़जनि। जो मुला चवनि था त अल्लाह को सवा ॿियो कोई माबूद न आहे, मददगार सिर्फ अल्लाह जी ज़ात आहे। मुला कावड़जनि था। हाणे अहिड़ो को सलाम ठाहियूं जो न हो कावड़जनि न हो कावड़जनि, सभिनी खे राज़ी कयूं।
पोइ आंदऊं हिकिड़ा सियाणा अकुलमंद बा असांजी बिरादरी खे सलाम ठाहे ॾियो। हिकिड़ो आंदऊं चेदा हिन जो इम्तिहान था वठूं। कहिड़ो इम्तिहान? हमरा हिकिड़ो को वण जे मथो चढ़ी वियो, वण जे मथो जो चढ़ी वियो त लही न पियो सघे, लही न पियो सघे वण तऊं। उन को पुछऊं त हे हमरा मथे चढ़ी वियो आहे, लही नथो सघे, इन खे कीअं लाहियो? ते सोलो कम आहे, वण पाड़ो वढियो पाणे लही ईंदो। ते नादा हमरा मरी वेंदो, हमरा मरी वेंदो। वरी ॿियो वठी आया, उन चयो त हे हमरा लाहिण को मसइलो आहे छा? हे टारियूं छा कयो सघूं? रसो उछलाए ॾियो। रसो उनखे उछलाए ॾिनऊं, उनखे चयो चेल में रसो ॿध। चए त सवा तव्हां सभु परे थियो, सभई परे थियो, सभु परे थिया। हमरा उन रसे खे सट जो ॾिनी, उतो जो हुनजा हथ टुटरा, हेठि ते कहिड़ो कंध लॻुसि, कंध भॼी पियुसि, मरी वियो। अड़े हे हमरा हमारे विधुई, हे हमरा मरी वियो, हिन कहर करे छॾी। चेदा हिन हीअ थधो साह भरे, चेदा हिन जी क़िस्मत अहिड़ी, बाक़ी अहिड़ा कई माण्हू मां खूह मुछ के कढिया विया। अहिड़ा सियाणा उन्हनि सलाम ठाहे ॾिनो बिरादरी पंहिंजी खे। तबाह न मुला कावड़जन न हैदरी कावड़जन, अहिड़ो तो सलाम तव्हांखे ठाहे ॾियां। कहिड़ो? जेके ॿाहिरां अचनि उहे चवनि त शीन मलूकी मालक शीनी, इहो सलाम। जेको ॿाहिरां अचे उहो चवे त शीन मलूकी मालक शीनी, ऐं जेके वेठा हुजनि उहे वरी चवनि त ट्रीक ब ट्रीको वेठा ट्रीको, इहो सलाम। अस्सलाम वालेकुम छॾियूं, अल्लाह वरी अहिड़ो सलाम कंध में हणी छॾियो। फरमाए तो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु। अल्लाह फरमायो टे इनाम ॾिनामांइ, टे इनाम अल्लाह तबारक व तआला टे इनाम ॾिना त बरकतूं बि ॾेई छॾियूं मां, सलामती बि ॾेई छॾी मां। अल्लाह फरमायो रहमतूं बि ॾेई छॾियूं मां। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे वेहण खे ॿुधण खे इंशाअल्लाह वरी ॿिए मौक़े ते करे आयासीं त इंशाअल्लाह काथे मिलियासीं त वरी इंशाअल्लाह इतो ई वरी मेराज जो किस्सो खणबो। हाणे छा आहे जो मानी जो टाइम बि थी वियो आहे, तव्हांखे बि ख़ुशबू लॻी आहे, सभु ओॾे था निहारियो। सो इन जे करे मानी खाओ, वरी ॿिया उलमा किराम इंशाअल्लाह वक्तन फ़वक्तन ईंदा।